को पंहिंजो सैयद आलिम सारा जाहिल ॼट अरे हिननि तो वारे पीरनि खे त क़ुरान जी आयत बि पढ़ण ईंदी आहे याद रख ओ बरेलवी आहे तुंहिंजो बि मुरीद आहे जे उहो सैयद आहे त मां बि सैयद आहे आल रसूल ॿई आहियूं तोखे ॿिन्हिनि जी इज़त करणी आहे पर जेको जोड़े थो मुस्तफ़ा सां जुड़ जेको टोड़े थो उनखां टुट हुसैन शाह खे मैदान में आन ख़बर पइजी वञे त उहो सचो आहे अब्दुल्ला शाह सचो आहे जेको सचो आहे जोड़े थो जेको कूड़ो आहे टोड़े थो हुसैन शाह छा थींदा मां बि सैयद आहियां हुसैन शाह सैयद मां सैयद न आहियां तुंहिंजे लाइ ॿई हुसैन जा आल आहियूं तुंहिंजे लाइ ॿई आल रसूल आहियूं तोखे ॾिसणो आहे त सचो कढो कूड़ो कढो छॾियो अछियूं चादरां पाए कढ लाहे करे हाणे सच जी त ख़बर तॾहिं पवे न जॾहिं बुख ते गुज़ारियूं दीनी ख़िदमत करे करोड़पति बणियो वेठो आहे न अब्दुल्ला शाह उन खां वधीक पढ़ियल बि आहे अहिड़ा मकर फिरेक अब्दुल्ला शाह खे अचनि पिया पर अब्दुल्ला शाह सुञ जो हाल गुज़ारे थो जीअं मुस्तफ़ा फरमाए त अल फ़क़्रु फ़ख़्री अब्दुल्ला शाह बि चवे थो त अल फ़क़्रु फ़ख़्री ख़ुदा जो कसम अलाह कहिड़े हाल में गुज़ारे रहिया आहियूं पर अलाह जे दीन सां लॻियल आहियूं असांखे अलाह से आसूदूं कया उन खां करोड़पति बणियो वेठो आहे ईमान खां ख़ाली आहे आयो मैदान में मां थो चवां छड़ो नी हुसैन शाह खे मुंहिंजे साम्हूं विहारियो क़ुरान जी हिकिड़ी आयत सही पढ़ी करे ॿुधाए छड़ा लफ़्ज़ त मां मुरीद थी वियोमांसि अरे जंहिंखे क़ुरान जा लफ़्ज़ पढ़ण नथा अचनि पिया इहो त बुज़ुर्ग बणायो आहे मक्कारनि फिरेबिन खे मूंखे हक़ आहे ॻाल्हाइण जो मां हुनजो हैसी जैसी आहियां ॿिया आलिम खणी वीचारा कंदा ख़्याल ते हाणे सैयद आहे छा ॻाल्हायां मां पाण सैयद आहियां मां ॻाल्हाइण जो हक़ रखां थो पर इनशा अल्लाह अञा बि मां वटि सिजरो हूंदो हुन वटि सिजरो न हूंदो हिन मक्कारनि सां जे फाथा हो जेके मुस्तफ़ा खां टोड़नि वथा मूंखे ॾसो ईमानदारी सां जेको क़ुरान जो इनकारी आहे मुस्तफ़ा सां जुड़ियल आहे या टुटल आहे जेको कलमे जो इनकारी आहे मुस्तफ़ा सां जुड़ियल आहे या टुटल आहे मां चैलेंज सां चवां थो दावा सां थो चवां शियो त क़ुरान जो इनकारी आहे बरेलवी आहे त कलमे जो इनकारी आहे हाणे मैदान में ज़ाकिर ज़वार खे मां साबित कयां हाणे मैदान में मुल्ले मौलवी खे पीरनि खे त मां साबित कयां बरेलवी कलमे जो मुनकिर आहे शियो क़ुरान जो मुनकिर आहे ॻाल्हियूं ॿियूं कुफर जूं घणियूं आहिनि पर बुनियादी ॻाल्हि इहा क़ुरान ऐं कलमो क़ुरान ऐं कलमे खां अवल में का ॻाल्हि आहे मूंखे ॾस त निमाज़ जो मुनकिर मुस्लमान या काफ़िर रोज़े जो मुनकिर हज जो मुनकिर ज़कात जो मुनकिर क़यामत जो मुनकिर जन्नत जो मुनकिर अरे ये हिक रुकन जो मुनकिर जेको क़ुरान जो मुनकिर हो मुसलमान आहे ख़ुदा जो कसम क़ुरान जो मुनकिर आहे त सारनि रुकननि जो मुनकिर आहे कलमे जो मुनकिर आहे त सारनि रुकननि जो मुनकिर आहे मूंखे त ॾिस तो वटि को आयो ओड भील को मारे चो को वाणियो ऐं तोखे चवे थो मूंखे मुस्लमान बणाए पहिरियों सबक़ कहिड़ो ॾींदेसि कलमे जो न कलमो पढ़ाईंदेसि पोइ जे पढ़ियईं त ॿिया सबक़ पोइ ॾींदेसि न पर जे थॾे त तोखे जवाबु थो ॾे त मां कलमो न पढ़ंदोमांइ इहो न मञींदोमांइ बाक़ी हाणे मूंखे ॿियूं ॻाल्हियूं ॿुधाए ईमानदार सां ॿुध त का ॿुधाए त का हिकिड़ी ॻाल्हि जी इस्लाम जी ॿुधाईंदेसि कलमे जे मुनकिर खे ॿुधाईंदे पर हलो तुंहिंजो मुस्लमान हुई निमाज़ां पढ़े थो रोज़ा रखे थो हज ज़कात सारा अहकाम अदा करे थो पर कलमे जो खुलियल इनकार थो करे इनखे मुस्लमान चवंदे चइबो त कलमे जे इनकार सां सारनि अहकामनि जो इनकार थी वियो आहे या न पर मां चवंदो आहियां कलमे जो बि बुनियाद क़ुरान आहे मुस्तफ़ा कलमो पोइ पढ़ायो अव्वल मुस्तफ़ा वटि क़ुरान पहुतो आहे की न पोइ कलमे जो मुनकिर सारे इस्लाम जे अहकामनि जो मुनकिर पोइ क़ुरान जो मुनकिर उहो सारे अहकामनि जो मुनकिर न आहे वो कलमे जो मुनकिर आहे त काफ़िर आहे मुस्तफ़ा खां सफ़ा टुटल आहे जे क़ुरान जो मुनकिर आहे त काफ़िर आहे मुस्तफ़ा खां सफ़ा टुटल आहे यादि रखी छॾियो ख़ुदा जो कसम शियो रही करे क़ुरान जो क़ाइल थी नथो सघे शियो सोचो ख़ुदा जो कसम जहन्नम जी बाहि ॾाढी ॾुखी थियो नथो बर्दाश्त जहिड़ी जन्नत जहिड़ी बादशाही खां महरूम न थियो सोचो तस्दीक वठो तव्हां सां ख़ुदा कोन ॻाल्हायो आहे त ज़ाकिर ज़वार सचा थियो अब्दुल्ला शाह कूड़ो थियो तव्हां सां ख़ुदा
रसूल कोन ॻाल्हायो आहे, क़ुर अची करे कोन ॻाल्हायो आहे। तव्हां सां ज़ाकिरनि वारनि ॻाल्हायो आहे न, उन्हनि जाड़ो क़ुर आहे। मां बि मौलवी आहियां, मुंहिंजाड़ो बि क़ुर आहे न। तूं हिकिड़े ई ॻाल्हि ॿुधी करे फ़ैसिलो छो न थी? असांखे हिकु ॿिए जे साम्हूं विहार, असां ॻाल्हायूं पाण में, पोइ ॾिस त सचो कहिड़ो आहे, कूड़ो कहिड़ो आहे। जे अञा बि तोखे पक न पवे त ॿई हिकु ॿिए जे साम्हूं विहार, हथड़ा खणूं था, अलाह तबारक व तआला खां दुआ था घुरनि त रब जेको हक़ ते रहे, जेको न हक़ ते तबाह हुते ख़ुदा फ़ैसिलो कंदो। कराए मैदान मुबाहिलो कराए हाज़िर आहियूं, मुनाज़रो कराए हाज़िर आहियूं। आण मैदान में ईअं ॻाल्हि ॿुधी ॼिटियूं जहल जी छड़ा टपा ॾिसी करे बसि कुड़ीअ कॾक आहे पियो थी अख ॿूट ख़बर पवे। तूं त हाथ कई आहे न, तूं असां सां हाथ जी पियो आहे। तोखे त हक़ सम्झणो कोन्हे न, तोखे हाथ पूरी करणी आहे। इहा हाथ पूरी करणु तोखे अख ॿूटण खां बाद इहा सम्झ ईंदी। हाणे तवजो कयो, इहा तव्हां दावा कई न त शियो आहे त क़ुर जो मुनकिर आहे, जे बिरेलवी आहे त कलमे जो मुनकिर आहे, इन जे लाइ दलाइल पेश कया। हा ॿुधंदव, नाराज़ थी वियो। मां अव्वल शियनि खे थो चवां, शियो ख़ुदा जो कसम आहे तव्हांजे ज़ात सां अब्दुल्ला शाह जी दुश्मनी न आहे। तव्हां त मुंहिंजे अबे जा हुबदार आहियो, तव्हां त मुंहिंजे सोने हुसैन जा प्यार रखण वारा आहियो। अल्लाह तो ॼाणे दिलि थी चाहे त क़यामत जे ॾाढे जेको हुसैन जो प्यार तुंहिंजी दिलि में आहे, अली जो प्यार तुंहिंजी दिलि में आहे, तोखे जन्नत घिरे वञे, पर ॿेली तॾहिं जॾहिं क़ुर जो क़ाइल बणिजे। उहो मज़हब क़बूल कर। मां दावा थो कयां ख़ुदा जो कसम, हुसैन जी मोहब्बत तोखे, अली जी मोहब्बत तोखे अहल बैत जी मोहब्बत जन्नत ॾेले वेंदी। पर मज़हब उहो क़बूल कर जंहिं मज़हब खे क़ुर मिलियो हुजे। जंहिं मज़हब क़ुर खां ई हथ खणाया थी, उन मज़हब खे क़बूल करण सां कुझु बि न थींदी, कुझु बि न थींदी। मां तुंहिंजी ख़ैर ख़्वाही थो कयां, हेॾे हेॾे तवजो त कयो। मां वटि कई दलाल आहिनि, पर मां हिकिड़ा मुख़्तसर ॿ टे दलील तव्हां जाड़ो अर्ज़ु रखां। शियो आहे क़ुर जो मुनकिर, हा सफ़ा नंढे में नंढो दलील, सफ़ा कमज़ोर में कमज़ोर दलील अवल पेश कया। उहो कहिड़ो? मूंखे ॾिसो, तव्हांखे क़ुर शियनि वटि नज़र अचे थो? क़ुर जा के हाफ़िज़ शिया ॿुधा अथव, ॾिठा अथव? हा, ऐं हेॾे सुनंदे लखे हाफ़िज़। अरे वाणियो बि क़ुर जो हाफ़िज़ कोन, ओड भील बि क़ुर जो हाफ़िज़ कोन, मारे चो बि कोन, तूं बि क़ुर जो हाफ़िज़ कोन, त असां फ़र्क़ु कीअं सम्झूं? मूंखे 35-40 साल थी आहिनि के इहे ताना हणंदे ख़ुदा जो कसम हिन महल ताईं क़ुर जो हिकु हाफ़िज़ पैदा न करे सघिया। न त 35-40 साल में हिकिड़ो को हाफ़िज़ ईअं ताना ॿुधी करे पैदा करे न पियो। छो? क़ुर जे उस्तादनि जो गुस्ताख आहे जेको उनखे क़ुर कोन मिलंदो आहे। मूंखे ॾिसो, रमज़ान में घणा ख़तम ॿुधा अथव तव्हां शियनि जा? घणनि मस्जिदनि में? हा, केॾो बरकतनि वारो महीनो आहे रमज़ान जो। ख़ुदा जो कसम आहे, मां त नबी साईं जूं सारियूं हदीसां कठियूं करे ॾिठियूं, निचूड़नि जो इहो निकितो त जेको रमज़ान में हिकु ख़तम कढे थो या ॿुधे थो, इन्हीअ खे 49,000 ख़तमनि जो सवाबु थो मिले। ऐं हिकु ख़तम जो केॾो सवाबु आहे? तक़रीबन 25 लख नेकियूं लिखबियूं हिन जे अमालनामे में। 25 लख हुनजे जन्नत जे अंदरि दर्जा बुलंद थींदा ऐं 25 लख हुन जा गुनाह छड़ंदा। जेतिरा गुनाह न अथसि त हुनजे एवज़ नेकियूं, हिकु ख़तम जो सवाबु। हाणे 49,000 ख़तमनि जो सवाबु शुमार कर। केॾो लुत्फ़ जो महीनो आहे। मां चवंदो आहियां ख़ुदा जो कसम, रमज़ान में ख़ुदा पंहिंजे रहमत जो दरवाज़ो सफ़ा ईअं खोले फिटी कंदो आहे। बल्कि मां चवंदो आहियां रमज़ान, अलाह तबारक रमज़ान में पंहिंजे रहमत वारे कोट जी भितियूं ई केड़े फिटी कंदो आहे त लुटियो। हाणे एॾो बरकतनि वारो महीनो हिकिड़ो त ख़तम ॾेखारियो। वरी चवंदा छा आहिनि? चईंसीं असां वटि तरावीह त आहिनि कोन, पोइ ख़तम काॾूं कढूं। मां त इहो बि साबित करे सघां थो त तव्हांजे मज़हब में तरावीह आहिनि, पर इन ॻाल्हि खे बि पोइते रखो। तरावीह न आहिनि त नफ़िल त आहिनि। जे नफ़िल बि न त ईअं त पढ़ी सघे थो न क़ुर जो ख़तम। भला रमज़ान में ईअं वेही करे ख़तम कढियो थी? वरी जो चवनि हाफ़िज़ छो न? चईंसीं हुसैन जा कातिल जो हाफ़िज़ आहे त असां वरी हाफ़िज़ कीअं थियूं? हा, सज़ा वरी पाण खे, कातिलनि खे सज़ा छुटी, पाण खे सज़ा। क़ुर जो महरूम रहण पाण खे सज़ा ॾियणा न।
हाँ चइबो त कातिल तू आ, तने पाण खे सदा नी थी जो क़ुर खोसे थी खुदा तो खाऊं खुदा ज़ाहिर कर हेॾे तवजो त कर जेके कातिल हा हुसैन साईं जा निमाज़ी बि हुया न छॾनि निमाज़ रोज़ा त हुया न छॾनि रोज़ो कलमो पढ़ंदा हुआ न छॾनि कलमो छो त हिन खे उन्हनि जो कमु छॾिणो आहे न उहे तोहर कराईंदा हुआ न छॾ तोहर हाणे खोलियल बणियो वणनि वांगुरु घुमंदो तूं फिरिया बे क़ुर जा अरे ज़ालिम ओॾे कातिलनि ॾे नज़र पवई थी ख़ुदि मालिकनि ॾे नज़र नथी पवई हुसैन साईं क़ुर जो हाफ़िज़ हुयो की न इमाम हसन साईं अली साईं अम्मा ख़ातून जन्नत सोनो मुस्तफ़ा एॾे नज़र नथी पवनि था त इहे क़ुर जा हाफ़िज़ हुया त मां बि हाफ़िज़ थियां पर ॿुधो क़ुर जे उस्तादनि जो तूं गुस्ताखां क़ुर तोखे ख़ुदा खसे फिटी कयो न क़ुर जो हाफ़िज़ तो मिले न क़ुर जो ख़तम तो मिले असां त तुंहिंजो अमल था ॾिसूं त तूं क़ुर जो मुनकिर आहे ख़ुदा तोखां क़ुर खसियो आहे पर हलो अञा अॻिते हे मां कमज़ोर में कमज़ोर जेको दलील आहे सो पेश कयो अथमि अचो अॻिते कुझु वधीक कुझु ताक़तवर मूंखे त ॾिसो हिकिड़ो शख़्स आहे कंहिंखे चाचा चाचा करे सॾे थो पर जे पुछोसि था निस्बत कहिड़ी आहे इन जी तोसां चवे थो त मुंहिंजी अम्मा जो मुड़ुस आहे मां इन मंझाऊं पैदा थियो आहियां छा थियुसि पीउ थियुसि न हाणे मूंखे ॾिसो इन निस्बत बयानु करण सां उन जो पीउ हुजणु ॻिची पइजी वियुसि या न पोइ खणी अबो सॾेसि या न सॾेसि खणी चाचा सॾेसि ॾाॾा सॾेसि मामा सॾेसि कुझु बि सॾेसि पर जेका निस्बत बयानु कई अथई अक़ीदो पंहिंजो ज़ाहिर कयो अथई त इन मंझाऊं पैदा थियो आहे इन मुंहिंजी अम्मा जो मुड़ुसु आहे त इन जो अबो हुजणु ॻिची पइजी वियुसि या न पोइ तोड़े अबो चवेसि या न चवेसि चाचो चवेसि ॾाॾो चवेसि मामो पर अबो हुजणु ॻिची पइजी वियुसि न अथसि न अबो हाणे हे तवजो कर मता करे तूं ईअं सोचींदो हुजे तेर मां त शीयनि सां मिलियुसि पुछो मान क़ुर जे बारे में हो त चवनि था मियां साईं क़ुर जा क़ाइल हूं हरू भरू असां ते इल्ज़ाम था लाइनि अब्दुल्ला शाह वारा अली शेर हैदरी वारा फलाणा 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 हेॾे तवजो कर मां तो चवां तूं भल चओ मां क़ुर जो क़ाइल आहियां पर तुंहिंजी ॻिची में पइजी वियो आहे क़ुर जो इनकार कीअं पइजी वियो आहे हेॾे तवजो त कयो मूंखे त ॾिसो का बि रिवायत सची कॾहिं जॾहिं रावी सचा न जे रावी कूड़ा त छो कूड़ी हूंदी आहे रवायत रावी हूंदा आहिनि शाहिद छा हूंदा आहिनि शाहिद रवायत जे सदाकत जा शाहिद जॾहिं शाहिद कूड़ा त केस सचो की न कूड़ो कूड़ो न सचो केस तॾहिं थींदो जॾहिं शाहिद सचा न हाणे सम्झो रावी रवायत छाखे चइबो आहे इहा ॻाल्हि सम्झो वरी वरी सम्झो तव्हांजी पकी थिए इहो सबक़ पको थिए तव्हांजो इहा इस्तिलाह तव्हांखे सम्झ में अचे अब्दुल्ला शाह जी गुफ़्तगू ॿुधो था सुभाणे वञी करे माण्हू खे ॿुधायो त अब्दुल्ला शाह राति हे ॻाल्हियूं ॿुधायूं तव्हांखे चइबो रावी जेके अब्दुल्ला शाह जूं चयल ॻाल्हियूं ॿुधायव इहा छा चइबी रिवायत रावियो रिवायत सम्झो मुस्तफ़ा खां पहिरियों पहिरियों क़ुर कंहिं ॿुधो हो सहाबा ॿुधो न बाक़ी दुनिया खे सहाबा क़ुर पढ़ायो न हाणे सहाबा छा थी विया रावी ऐं क़ुर छा थी वियो रिवायत हिकिड़ी रिवायत उहा तवजह जो नालो क़ुर आहे इन खे अलाह जो कलाम चइबो अथव ॿी रिवायत उहा तवजह जो नालो हदीस आहे उन खे रसूल जो कलाम चइबो आहे बहरहाल अलाह जो कलाम हुजे या रसूल जो कलाम रिवायत आहे रावी केरु सहाबा ईअं न शाहिद केरु सहाबा हाणे मूंखे ॾिसो रावी सचा आहिनि त रिवायत सची आहिनि जे रावी कूड़ा शाहिद सचा आहिनि त केस सचो आहिनि जे शाहिद कूड़ा त हाणे ईमानदार ॾिसो शिया सहाबा खे सचो था चवनि या कूड़ो पोइ जॾहिं शाहिद कूड़ा त केस कीअं सचो आहे ज़ालिम कुझु हया कर या शाहिदनि खे सचो मन जे शाहिदनि खे सचो थो मने त शियो नथो रहे जे शाहिदनि खे कूड़ो थो चवे त क़ुर थो मिलेसि या शियो थी या सुनी थी या काफ़िर थी ॻाल्हि हिकिड़ी क़बूल कर हाणे मूंखे ॾिस त शियत सहाबा खे कूड़ो चवंदी आहे न रावी कूड़ा न पोइ रवायत जो कूड़ो हुजणु ॻिची पइजी वियो या न क़ुर जो इनकार ॻिची पइजी वियो या न केतिरो बि दाहूं कनि त न न न न असां कायल असां मुनकिर न आहियूं पर ॻाल्हि ॻिची पइजी वञनि
पंहिंजे ज़ाकनि ज़वारनि खां पुछो ज़ालिमऊ पंहिंजे मथां ज़ुल्म नफ़्स ते न कयो ख़ुदा जो कसम क़यामत जे ॾाढे रत रोईंदव क़ुर इहो थो ॿियो क़ुर कोन थो अञा घणा दलाल ॿिया आहिनि मां ॿिए पासे नथो वञा छो त अलाए मथां को आलिम सगोर आयल वेठो हुजे मां देरि कयां तक़रीर में हे मां कुझु मुख़्तसर शीयत जे बारे में अर्ज़ु रखियुमि हूअं त शीयत में कुफर जूं ॻाल्हियूं कई आहिनि शीयत जो मज़हब मुस्तफ़ा जे ख़तम जी नबूअत जो इनकारी आहे मुस्तफ़ा जे ख़तम नबूअत जो इनकारी इस्लाम आहे या कुफर आहे शीयत जो मज़हब अहल बैत जो इनकारी आहे शीयत जो मज़हब अहल रसूल जो इनकारी आहे शीयत जो मज़हब मुस्तफ़ा खे अली साईं जे सारे ख़ानदान खे मुनाफ़िक़ थो ज़ाहिर करे हत्ता के मुस्तफ़ा के भी मुनाफिक थो ज़ाहिर करे अस्तग़फिरुल्लाह माअज़ल्लाह अरे इन सुन्नीअ खां त पुछी इन गुलाबी खां ये अध शीए खां तूं तो चवे त शिया सुन्नी भाई भाई है वहां भी तीसरी बला काढो आई बे इन्हीं का तो भाई सदे ना जेको कुरान जो मुनकिर आहे इन्हीं का तो भाई सदे ना जेको अहल बैत जो मुनकिर आहे इन्हीं के तो सदे ना भाई जेको अहल रसूल जो मुनकिर आहे जेको मुस्तफ़ा के नऊज़ बिल्लाह मुस्तफ़ा के जंहिंजो मज़हब मुनाफ़िक़ तो करार दे अस्तग़फिरुल्लाह माज़ा मुस्तफ़ा मुनाफ़िक़ अरे अरे मज़हब ते त लानत हणी पई कर न घणियूं ॻाल्हियूं पर मां मुख़्तसर अर्ज़ु करे वियुसि पर बुनियादी ॻाल्हि क़ुर मैदान में अचनि इंशाअल्लाह मां हाज़िर आहियां सॼे पाकिस्तान में पर ख़ुमैनी खे क़बर में कढी अचनि पर मुनाज़िरे जे लाइ ॿ माण्हू त घटि में घटि हुजनि न हा ॿ माण्हू त हुजनि न हिकिड़ो खोले करे किताबनि जा हवाला उहे सिफ़ा कढी करे रखे तयारु करे ॿियो पढ़ी करे ॿुधाए न कॾहिं साॻियो ई खोलींदो साॻी सिफ़ा ॻोल्हींदो ऐं पढ़ंदो न ॿ ॼणा ज़रूरु हा अब्दुल्ला शाह हूंदो अली शेर हैदरी हूंदो आलिम ॿिया सगोरा असां में वधीक आहिनि अली शेर खां बि पर मां अली शेर जो नालो छो थो वठां हो मुंहिंजो शागिर्द आहे उनजे मथां हुज हलंदी उनखे कहिड़े वक़्त बि ॿांह खां वठी करे खणंदुसि त गॾियो ईंदो ॿियनि जो मां वटि अदब आहे आलिम वॾा आहिनि अली शेर जा बि उस्ताद आहिनि पर अलाह थो ॼाणे पर मुंहिंजे लाइ अदब जी जॻह मां उते अहिड़ी गुस्ताखी न करे सघंदुसि हे मुंहिंजो शागिर्द आहे मां हिनखे कॾहिं वठी करे ॿाहिरि मैदान में आणे सघां थो ॿुधो न इंशाअल्लाह ये ॿ मैदान में हूंदासीं भल तव्हां सॼे पाकिस्तान में कहिड़ो बि शियो मैदान में आणियो ख़ुमैनी खे कढी अचो पर ईरान जो आणियो ॻाल्हि इहा आहे त मां वधि में वधि अॻियो उर्दू ॻाल्हाए सम्झंदुसि फारसी में ॻाल्हाईंदो सम्झंदुसि पर मां सिंधी ॻाल्हाईंदुसि इहो शर्त अथव मूंखे ॿी ॿोली ॻाल्हाइण जो न ईंदी आहे डाल त अहिड़ी हणण जेका वरी करे बि सघां न हा दा पर जे उहो ॻाल्हाईंदो त उनखे उर्दू बि ॻाल्हाइण ईंदी आहे त पंजाबी बि ॻाल्हाइण ईंदी आहे त घणियूं बि ॿोलियूं ॻाल्हाइण ईंदियूं मुंहिंजे मुड़ुस खे बहरहाल हे त मां शीयत जे बारे में अर्ज़ु रखियो अचो वरी बिरेलवीअ तॾे बिरेलवियो तव्हां मज़हब जो सचो आहे त ला इलाहा इल्लल्लाह जो इनकार मोहम्मद रसूलुल्लाह जो इनकार मोटी मोटी ॻाल्हि अर्ज़ु रखां अॻ में कमज़ोर दलील पेश कयां ताक़त वारो पोइ पेश कयां मूंखे ॾिसो साईं मौला अब्दुल रज़ाक साहब जन आया वेठा आहिनि पर पाण इजाज़त ॾिनी थो बसि ॿ टे लफ़्ज़ इहे ॻाल्हाईंदुसि मां पंहिंजी तकरीर ख़तमु कंदुसि इंशाअल्लाह तव्हांखे मौला अब्दुल रज़ाक साहब जन तव्हांजी दिलियूं ठारींदा क़ुर ॿुधाए करे असां त हूअं हींअर बेसुरा मिड़ई धुका तवजो कयो तवजो फरमायो मूंखे ॾिसो ॿुॾड़ी जो ॿेड़ो पीरान पीर तारियो इहो कंहिंजो अक़ीदो आहे वहाबी जो या बिरेलवी जो अथनि अक़ीदो मां कूड़ो इल्ज़ाम त नथो लॻायां न मां त एतिरे क़दुरु ॿुधो आहे बिरेलविन खां मौलवी साहब खां त ॿुॾड़ी सॼो पीरान पीर खे साईं मुंहिंजो ॼञ सुधो ॿेड़ो ॿुॾियो वारो कर मुंहिंजी सवली साई कची करे कर पीरान पीर हिकिड़ो ॿेड़ो कढी करे ॾेखारियोसि माई तुंहिंजो चई न साईं ॿियो टियों चोथों 69 ॿेड़ा कढी करे ॾेखारियसि ॿुॾल त माई हे तुंहिंजा चई न साईं इहो न जॾहिं 70 ॿेड़ो कढियईं चईं हा इहो आहे ॿेड़ो 12 साल खां बाद ॼञ सुधो ॿेड़ो उहे दुह तमामा भॼाईंदा साईं पीरान पीर कढी करे माई जाॾो रखिया हा कंहिं तारियो पीरान पीर लाइ चवंदा आहिनि अदा अल्लाह थो ॼाणे जे ईअं चवनि हा त हज़रत पीरान पीर दुआ घुरी ॿेड़ो अल्लाह तारियो
तो वरी भी इहा करामत चइजी आहे, जो कोई इनकार असां वटि बि कोन्हे। करामात औलिया बरहक जो सही सबूत मिले त, नथो मिले त वधि में वधि कूड़ चइबो, लेकिन कलमे जो इनकार न चइजे। हा हिननि छा चयो आहे त तारियो ई ॿेड़ो पिरान पिन। तव्हांखे फोटू त ॾिसण में आया हूंदा, हेॾो 12 सालनि जी ॿुढड़ी बीठी आहे, उमिरि 12 साल थी नज़र अचे पर आहे ॿुढड़ी। हा ऐं हेॾो पिरान पीर वेठो आहे, ॾाढी अध खां चट आहे। फोटू पिरान पीर औलिया सरताज औलिया खे ॾाढी कतर करे ॾेखारियो थो। हे त इज़त रखी अथऊं, ख़ुदा हिते ई ज़ाहिर करे छॾियो। होॾो दरिया हुआ, विच ते ॿेड़ो, हेॾो हथ हेठूं। इहो अलाह जो हथ आहे या पिरान पीर जो हथ आहे? पीरबान तेजमान त तारियो पिरान पीर न। हे या अक़ीदो बरेलवी हडरात जो, हडरात चऊं न, छो त ज़वाद जा कायल न आहिनि न, हे ॾाढ जा कायल बरेलवी हडरात। हा साईं, तवजो फरमायो। हाणे मां तव्हां खां थो पुछां त इहो ॿुढी वारो ॿेड़े वारो मसइलो क़ुर जी कंहिं आयत में आहे, नबी जी कंहिं हदीस में आहे, फिक़ह जे कंहिं किताब में आहे? छा में आहे? कंहिं रिसाले में हूंदो, कंहिं मुल्ले लिखियो हूंदो, कंहिं मलंग लिखियो हूंदो, कंहिं मुज़ावर लिखियो हूंदो। ईअं न, मां तव्हांखे क़ुर जो वाक़ियो ॿुधायां, मुस्तफ़ा जी शरह सां ॿुधायां। क़ुर ऐं मुस्तफ़ा जो सचो काइनात में कोई थींदो, ऐं वाक़ो बि हिकु ख़ुदा जे नबीअ जो। नबी ताक़त में वधीक आहे या वली ताक़त में वधीक आहे? पीरान पीर खे तूं चओ त लखनि वलियनि खां ताक़त में वधीक, लखनि वलियनि जो सरताज वली, कोई इनकार कोन्हे, पर नबीअ खां घटि आहे। बल्कि नबीअ खां वली चौथे नंबर में हूंदो आहे। उलाइक अल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन। चौथे नंबर में सालिह बानो थी वली, ऐं पहिरियों नंबर नबी थी। एॾो फ़र्क़ु आहे। यूनुस ख़ुदा जो नबी आहे। मुख़्तसर अर्ज़ु रखां, घर खां निकिरी करे ॿेड़े ते जी सवार थियो आहे, ॿेड़ो हलियो आहे, विच दरिया में पहुतो आहे। ॿेड़े ते हिकु माण्हू जो भार वधीक आहे, ॿेड़ो ॿुॾण लॻो आहे। मल्लाह भॼंदो आयो सुवारनि ॾे, ॿेड़ी वारो कयो, हिकिड़ो माण्हू लहे, न त सभु सां ॿुॾूं पिया। हाणे पाण केरु लहे? विझो कुणो जो विझनि त सुभान अल्लाह, हज़रत यूनुस नबीअ ते। हा ख़ुदा मुस्तफ़ा जी उम्मत जे लाइ इंतज़ाम पंहिंजो नबी ॿोड़े थो ॾेखारे, पर मुस्तफ़ा जी उम्मत जे लाइ हिदायत जो मीनार खड़ो करे छॾियईं। या ताईं पहिरियों कहिड़ा पेट परस्त मकार मुल्ला मकार पी रही है, अछूं चादरां वेड़े करे दुनिया खे धोखे ॾींदड़ अची करे क़ौम खे कूड़ा किसा ॿुधाए करे धोखो ॾेई करे क़ौम जो ईमान फुरींदा। अल्लाह पंहिंजो नबी ॿोड़े करे ॾेखारियो त क़ौम इन वाक़े खे ॾिसी करे पंहिंजो ईमान न फुराए। पर हे ज़ालिम क़ुर खे ॾिसनि त पतो पवे न, हिननि खे त क़ुर खपे ई न। हेॾे शाल महार जे पास, शाल सदाए जे पासे ॾे चोले जो शहर आहे, उहो बि सदाइनि जो आहे। उते हिकिड़ो वॾेरो आहे वीचारो, उहो हुनखे अलाह से हिदायत कई आहे। उहो थो हिकिड़ो पंहिंजे जमायती खे चवे त मियां हे जो तव्हां बांग में असलातु वस्सलाम अलैहि या रसूल में था पढ़ो, इहे नवां टिक साद इहे तेरो क़ुर में त कोन्हनि, हदीस में त कोन्हनि, नबी साईं जे साम्हूं त इहे बांग न थी आहे। त जवाब छा थो चवेसि त वॾेरा मूंखे क़ुर में ॾेखारींदे, नबी जी हदीस में ॾेखारींदे में कोन मञींदो आहियां, मूंखे मुर्शिद चयो आहे। इहे मुस्लमान या काफ़िर? इहे मुस्तफ़ा क़ुर सां जुड़ियल या टुटल? जे ईअं टुटे थो त अख बूटे खां बाद ख़बर पवंदई, पर जे मुस्तफ़ा सां जुड़े थो त ख़ुदा जो कसम को टुट जेको टोड़ई थो। तोखे कलमे जो इनकार कराए, तोखे मुस्तफ़ा खां टोड़नि था। हुसैन शाह टोड़े ई थो, नालो वठी करे ॿुधायां। सैयद आहियां मां बि, तोखे कोई हक़ न आहे। सैयद कोई मुरीद वेठो अथसि त ईअं बात न चिपकाए जे उहो सैयद आहे त मां बि सैयद आहियां। हा, जे ईअं तूं सैयदी खे थो ॾिसे त मां हुनजो शानी शरीक आहियां हिन में ज़ात में। बाक़ी अची ॾिस त इल्मु कंहिंखे आहे, मौलवी केरु आहे, हक़ वारो केरु आहे, मैदान ते आण मुनाज़रो कराए। मां त चयोमांव न, तमामु आसान रस्तो आहे, न वेड़ न झेड़। छड़ो क़ुर जी हिकिड़ी आयत मूंखे तजवीद मुताबिक़ सही पढ़ी करे ॿुधाए।
पर अञा भी सहूलियत हो जांसि जेका हमेशा आहे त पाण पढ़ंदो आहे लक़द मनल्लाहु अलल मुमिनीन उहा सही पढ़ी करे ॿुधाए पर मां महीनो मोकल बि ॾियांसि थो त पंहिंजनि मुलनि खे अथनि पढ़ियल त उन वटि सिखे पचाए पूरी पकी करे पोइ ॿुधाए क़यामत ताईं ख़ुदा जो कसम क़ुर जी आयतूं न ईंदसि पढ़ण जाहिल आहिनि ॼट आहिनि कुझु बि नथो अचनि पियो दिमाग़ ख़राब थिया आहिनि ऑफिसरनि जो बि फलाणो कमिशनर आहे फलाणो वज़ीर आहे अड़े जाहिल ॼटनि खे कहिड़ी ख़बर आहे दीन जी झुकिया पिया आहिनि छा ॾिठो अथव शैतान अची करे झुकाए थिया आहिनि परवाह न आहे मथां इहो ख़ुशि थींदा हुजनि त असां वटि वज़ीर आला आया असां वटि कमिशनर आया ख़ुदा जो कसम असां ॿिनि खे मख जे बराबरि बि न सम्झंदा आहियूं तो वट हैसियत वज़ीर आज़म जी वज़ीर आला जी कमिशनर ऐं एसपी जी तो वट हैसियत असां वटि जे दीनदार आहिनि त असांजा साईं इन्हनि जा कदम असांजूं अखियूं पर जे बेदीन आहिनि त असां इन खे मख जेतिरी बि इज़त न सम्झंदा आहियूं हा असांजी ख़ुदा एॾी दिलि बेपरवाह करे छॾी आहे यादि रखी छॾ यो तूं लूस लूस कंदे तुंहिंजे साम्हूं जो तोखे लालच आहे असांखे काई लालच न कान्हे का असांखे लालच आहे त अलाह जे क़ुर में आहे ख़ुदा में आहे मुस्तफ़ा में आहे जो क़यामत जी ॾाढी शफ़ाअत करे असांजी ख़ुदा असांखे दीन ॾिनो आहे ख़ुदा असांखे क़ुर ॾिनो आहे गनी करे छॾियो असां ख़ुदा अलगिना गनल क़ल्ब क़ुर जंहिं वटि आहे उन जी दिलि गनी आहे नबी सोने फरमायो त गनी उहो आहे जंहिंजी दिलि गनी आहे असांजी ख़ुदा दिलि गनी बणाए छॾी आहे असांखे लूस लूस करणु न ईंदी आहे छा बहरहाल दोस्त अजीजो अर्ज़ में कयुमि ॿुढे जे ॿेड़े जो मसइलो यूनुस अलैहिस्सलाम अची वेठो आहे ॿेड़े ते ॿेड़ो हलियो आहे विच दरिया में ॿुॾणु लॻो आहे ॿेड़ो तरंदड़ बचाइणो आसान या ॿुॾड़ खे कढणु आसान तरंदड़ उनखे लोॾा लम ॾेई अटकणा सटकणा करे हिकु मुहाणो ई वञी पार पहुचाईंदुसि पर जे ॿुॾी वञे त कई मुहाणा गॾिजनि न आसान आहे बचाइणु नबी वेठो आहे ॻाल्हि क़ुर ऐं नबी खां ॿुधाइनि पिया अथी एतबार क़ुर नबी जी ॻाल्हि ते कोन थी हुजई ईमान हुजई त मने न क़ुर नबी जी ॻाल्हि उहो नबी वेठो आहे नथसि ताक़त जो पंहिंजे ॿेड़े जंहिं ते वेठो आहे हुनखे बचाए सघे बार घणो आहे ख़ुदा जो निज़ाम आहे बार पूरो थींदो बचंदो घणो हूंदो ॿुॾंदो ॿुॾे थो त नबी नथो बचाए सघे कुणो जो विझनि त कुणो यूनुस नबीअ ते हिकु दफ़ो विधऊं ॾिसनि त नूरानी चहिरो नबी जो चहिरो हर कंहिंखे पोइ तरस अचे अरे हिन खे कीअं दरिया में उछलायूं ॿीहर विधऊं वरी बि नबीअ जे यूनुस नबीअ ते टीहर विधऊं तॾहिं बि यूनुस नबीअ ते ॿांह खां वठी करे दरिया जे हवाले कयूंसि अलाह जो हुकुम मिलियो मच्छी खे त मूं जमानत चई थी पंहिंजे पेट में हिनखे महफ़ूज़ रख फल्तक़महुल हूत वहुव मुलीम प्यारा मच्छी गिरकी वई यूनुस अलैहिस्सलाम खे हाणे पोइ पाण खे मलामतां करे मां अलाह जे हुकुम जो इंतज़ारु कयां हां पोइ जेकर निकिरां हां न कयुमि त ख़ुदा हाणे मूंखे हिते तकलीफ़ ॾेई छॾी अल्लाह साईं नबीअ खां का लज़्ज़त थी वेंदी आहे त दुनिया में तकलीफ़ ॾेई छॾींदो अथसि क़यामत जे लाइ हुनजे लाइ तकलीफ़ न रखंदो हाणे मूंखे ॾस त इहो यूनुस नबी मच्छी जे पेट में हिकु अंधेरो दरिया जे तरे में ॿियो अंधेरो राज अंधारा कई अंधेरा हाणे हिते कंहिंखे थो सॾे पर न हेॾे तवजो त कयो घणा ॾियारा पियो हो हिते 40 ॾियारा अथसि ताक़त जो पाण खे कढी सघे ओ ज़ालिम नबी पाण खे नथो कढी सघे ख़ुदा ॾेखारे थो तोखे तूं थो चवे त पीरान पीर वरी थी करे ॿियनि जा ॿेड़ा कढी मौलवी पियो चवे जे माई पंहिंजो ॿेड़ो न करे हा त क़यामत ताईं ॿुॾल ॿेड़ा सारा कढी करे ॾेखारा ॿुॾाई कोन हा अॻे पोइ कढी ॾेखारे ॼाई न